गुलशन अजीत बरसां पिपरी नाले ॻोठ खे हद दख़ली ॼाणाइण लाइ पुलिस रेवेन्यू एंटी इंक्रोचमेंट सेल जी नाकाम चढ़ाई। इतला ते रवासीन औरतुनि समेत घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। कवरेज लाइ पहुतल साफ़िन समेत 5 ॻोठाणा ज़ख़्मी। ॻोठाणनि जी सख़्त मुज़ाहिमत बाद हमिलो वापसि। तफ़सील मूजिब गुलशन अजीत बरसां देह जोरेजी में क़ाइम पिपरी जे नाले सां जोड़ियल ॻोठ खे ॾाइण लाइ ख़मीस ॾींहुं टाक मंझंदि जो बिन क़ासिम पुलिस एंटी इंक्रोचमेंट सेल रेवेन्यू बिन क़ासिम जे अमले लैंड माफिया सां गॾिजी ॻोठ खे ॾाइण लाइ ॻरी मशीनरी सां गॾु मुख़्तियारकार बिन क़ासिम मूसा मोराई AC अनवर पवर डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची इंक्रोचमेंट सेल जे इंचार्ज शिराज बलोच तपेदार आशिक हुसैन तुनियो जी अॻवानी में जीअं ई घरनि खे ॾाइण शुरू कयो त ॻोठ में मौजूदु वॾी तादाद में मर्द ऐं औरतुनि लठूं पथरा खणी लोहे सीखूं खणी अॻिते वधिया त एंटी इंक्रोचमेंट सेल पुलिस ऐं रेवेन्यू जे अमले ॻोठाणनि मथां छिती फायरिंग करे ॾिनी, जंहिं ते ॻोठाणनि मच्छर जी पथराव कयो, जंहिं सबबु मलीर जो सहाफ़ी निजी TV चैनल जो रिपोर्टर हसन टगड़, तारिक संजराणी ऐं कैमरामैन शकील मीरजत ऐं मोट में पुलिस जी तशद्दुद सबबु पठाणी ख़ातून सफ़ूरा बिलावल सूफ़न मोहम्मद बख्श समेत 5 ॻोठाणा पिणु सख़्त ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे फौरी तौर इलाज लाइ जना अस्पताल दाख़िल कयो वियो। पथराव ऐं फायरिंग सबबु इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो। ॻोठाणनि मुज़ाहिमत करे अमले खे बचाइण ते मजबूर करे छॾियो। ॻोठाणनि नाथो काहन सूफ़न अली ख़ान बुगटी जी अॻवानी में ॻोठ ते चढ़ाई ऐं अमले ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणनि चयो त लैंड माफिया जे ज़ुल्फ़कार फुल मुख़्तियार मुग़ल जे वंगार वेंदे रेवेन्यू पुलिस एंटी इंक्रोचमेंट सेल ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची हमिलो कयो आहे। कैमरा टीम सां गॾु सैयद सजाद शाह, सोच TV, कराची।